कंडियारो तालुका अस्पताल में अब्दुल अज़ीज़ फाउंडेशन जे तावन सां प्री मेडिकल कैंप लगाई वई, जंहिंमें कंडियारो, कमालदेरो, मोहब्बतरो समेत आसपास जे मरीज़नि पहुची मुफ़्त इलाज वरितो। कैंप ते कराची नवाब शाह जे माहिर डॉक्टरनि अब्दुल अज़ीज़ भट्टी, डॉक्टर इरशाद सुल्तानी ॿियनि डॉक्टरनि आयल मरीज़नि जो चेकअप करे टेस्टूं कराए मुफ़्त इलाज ॾिनो। कैंप कंडियारो वासी अब्दुल रहीम मंगरो सरकार सां लगाई वई। उन रस्म में डॉक्टर अब्दुल अज़ीज़ भट्टी, अब्दुल रहीम मंगरो कोशिश डिजिटल सां ॻाल्हाईंदे चयो त इंसानियत जी ख़िदमत अफ़ज़ल इबादत आहे। ज़िंदगी ख़ुदा ताला तरफ़ां ॾिनल हिकु नेमत हूंदी आहे। सिहत हज़ार नेमत हूंदी आहे, जंहिंसां सिहत जहिड़ी नेमत खसिजी वञे उन जी ज़िंदगी नेमत थींदी आहे। हिननि जो चवणो त असां वटि गुरबत जो तइदादु तमामु घणो वधीक आहे, जंहिं करे ग़रीब माण्हू बीमारी थियण खां पोइ इलाज कान कराए सघंदा ऐं संदनि उहे हलण बणसण खां लाचार थी वेंदा आहिनि। हिननि जो चवणो त कैंप ते मादे, जिगर, ब्लड प्रेशर, शुगर समेत मुख़्तलिफ़ बीमारियुनि जो इलाज कयो आहे ऐं आयल मरीज़नि खे दवाऊं पिणु ॾिनियूं आहिनि। किताब खुलंदी कोशिश डिजिटल कंडियारो।